अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैराज किचन। अॼु असां मैराज किचन में ठाहींदासीं मज़ेदार बेसण जी बर्फ़ी। ही बेसण जी बर्फ़ी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां खंडु विझूं था 1 कप, पाणी विझूं था 1/2 कप ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। हाणे विझूं था ज़ाफ़रान 1/4 टीस्पून ऐं मिक्स कंदासीं ऐं हाणे एतिरो पचाईंदासीं जेसिताईं त शीरो तयारु थी वञे। जी फ्रेंड्स, असां खंडु ऐं पाणी जी मिक्सचर केतिरो पचायो आहे त मिक्सचर घाटो थी वियो आहे ऐं शीरो तयारु थी वियो आहे। हाणे असां हिकु साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿी कढ़ाई खई आहे ऐं कढ़ाई में असां देसी घी विझूं था 1 कप, बेसण विझंदासीं 2 कप्स ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे विझूं था नंढनि फोटनि जो पाउडर 1/2 टीस्पून ऐं मिक्स कयूं था। मिक्स करण खां पोइ हाणे असां तक़रीबन 15 खां 20 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। 15 खां 20 मिनट्स ताईं असां बेसण खे चङी तरह सां भुॻो आहे। हाणे विझूं था शीरो जेको असां पहिरियां खां तयारु करे रखियो हुयो। शीरो विझण खां पोइ चङी तरह सां चमचो हलायो आहे ऐं हाणे घाटे थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, हलवो घाटो थी चुको आहे त हाणे असां हिकु ट्रे में विझूं था ऐं चङी तरह सां फैलाईंदासीं। हलवे जी लेयर चङी तरह सां लॻाइण खां पोइ हाणे असां गार्निश कयूं था। गार्निशिंग जे लाइ असां विझूं था 1/4 कप कुटियल काजू ऐं 1/4 कप कुटियल बादामियूं। ड्राई फ्रूट खे चङी तरह सां फैलाए छॾियो आहे ऐं हाणे असां हलवे खे चङी तरह सां थधो थियण ॾींदासीं। जी फ्रेंड्स, हलवो थधो थी वियो आहे त हाणे असां पीसिस में कट कयूं था ऐं असांजी मज़ेदार बेसण जी बर्फ़ी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैराज किचन। अॼु असां तव्हांजे लाइ मैराज किचन में खणी आया आहियूं मज़ेदार मिठे जी रेसिपी जंहिंजो नालो आहे बेसण ऐं सूजी जो हलवो। हीउ हलवो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु फ्राइंग पैन में असां बेसण विझूं था 2 कप्स ऐं सूजी विझूं था 1 कप। हाणे बेसण ऐं सूजी खे तक़रीबन 8 खां 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते भुञंदासीं। जी फ्रेंड्स, असां बेसण ऐं सूजी खे हल्की बाहि ते भुञण खां पोइ हाणे विझूं था पीठल खंडु 1.5 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था देसी घी 1 कप देसी घी विझी मिक्स कयो आहे। ऐं हाणे विझूं था खीर 2 कप्स खीर विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां विझूं था कुटियल काजू 1/3 कप ऐं नंढनि फुटनि जो पाउडर 1/2 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे लूणु विझूं था 1 चुटकी जे बराबरि
ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं असां हाणे हलवे खे एतिरो पचाईंदासीं जेसि ताईं हलवो घाटो थी वञे। जी फ्रेंड्स, विचोली बाहि ते हलवे खे पचाइण खां पोइ हलवो घाटो थी वियो आहे त हाणे असां चुल्हो बंदि था कयूं ऐं हलवे खे हिकु ट्रे में विझूं था ऐं चङी तरह सां फैलाईंदासीं। हलवे जी लेयर चङी तरह सां ट्रे में लॻाइण खां पोइ हाणे मथां छणकियूं था 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब कुटियल पिस्ता ऐं चङी तरह सां प्रेस करे छॾियो आहे। हाणे असां हलवे खे तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ थधो थियण लाइ रखंदासीं जेसि ताईं हलवो सही सां सेट थी वञे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 30 मिनट्स ताईं असां हलवे खे थधो कयो आहे ऐं हलवो सेट थी वियो आहे त हाणे असां छुरी जी मदद सां पीसिस में कटियूं था। ऐं असांजो मज़ेदार बेसण ऐं सूजी जो हलवो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।